हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि फरमाए मां काबे जो तवाफ क्या हिकड़ी औरत खे ॾिठो जेका औरत काबे जे गिलाफ खे चिमड़ी रोए चवे थी ओ मुंहिंजा अल्लाह वाह जी तो मुंहिंजी मदद कई आहे वाह मुंहिंजा अल्लाह तू मुंहिंजी इज्जत बचाई आहे वाह मुंहिंजा अल्लाह तू मणहूंद मुहूंद कयो आहे वाह मुंहिंजा अल्लाह तुंहिंजूं वॾियूं महिरबानियूं रोए बि थी काबे जे गिलाफ खे चिमड़ी भी पई आहे ज़ारो कथा रखण मूं पाणी वयसि हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि फरमायो माईअ जे रोअण मूंखे रुआरे थो मां आयुमि माईअ ॾे ओ मुंहिंजी अम्मा ओ मुंहिंजी भेण ओ मुंहिंजी न्याणी ॾियार वाल छा तोसां वाक़ियो पेश आयो आहे छा ॻाल्हि आहे तूं रोए थी तुंहिंजे अखियुनि मां पाणी ॾोए काबे जे गिलाफ खे चिमड़ियूं पईयां ॿार तुंहिंजे कश में आहे छा तोसां वाक़ियो थियो आहे उहा मां उहा न्याणी चवे थी त मां इहा ॻाल्हि तोखे न ॿुधाईंदसि इहो मां अल्लाह जे विच में राज़ आहे हसन बसरी फरमाए थो मां जेसि ताईं न ॿुधाईंदीअ मां बि न छॾींदोमांइ ॿुधाए त सयूं छा ॻाल्हि आहे आखिर हसन बसरी हुन मां खे मजबूर कयो उहा रोईंदे रोईंदे ॻाल्हि थी ॿुधाए चवे थी साईं मां ॿेड़ीअ में अचां पई अचानक समुंड में तूफान अची वियो रड़ियूं पइजी वियूं ॿेड़ीअ में लोॾा अची विया अल्लाह अकबर कबीरा दावई चीखां पइजी वियूं कंहिंखे सॾु कयो कंहिंखे सॾु कयो कंहिं पीर खे सॾु कयो कंहिं फ़कीर खे सॾु कयो कंहिंखे पर मां जो पियो पंहिंजे अल्लाह खे आई जो छोरी सॼी ॿेड़ीअ खे लोड़े वई खयूं वई अंदर सॼी ॿेड़ी गरक थी ॿेड़ी वारा गरक थी आहे पर वाह जो अल्लाह मूंसां महिरबानी कई जो मूंखे अहिड़ो तख़्तो नसीब फरमाए छॾे जो हुन में मुंहिंजा हथ पइजी विया हुन तख़्ते ते मां बचड़े समेत चढ़ी वेठो तख़्तो ईअं पियो तारींदो अचे जीअं ॿेड़ी पाणीअ में तारींदी ईंदी आहे अम्मा चवे थी हिकु ॾींहुं हिकु राति मां हुन तख़्ते ते सफ़र घणा ॾींहं हिकु ॾींहुं हिकु राति शाम जो जे पहिरो हीअं जो नज़र कयां त हिकिड़ो माण्हू थो अचे नंढड़ी ॿेड़ी अथसि हुन ॿेड़ीअ ते सुवार मूं ॾे वेझड़ो थी आयो वेझो थी आयो सफ़ा जी वेझो थी मूंखे चई त माई अचे त मुंहिंजी ॿेड़ीअ में वेह मतां मरी न वञे मतां बुनी न वञे मां चयोमांसि मां तो पराए काके सां छो वियां पराए हमरा सां छो वियां पराए मर्द सां छो वियां मां तोखे सुञाणिया ई नथी तंहिंजे करे मां हिते तख़्ते ते सही आहियां मूंखे जीअं रब तख़्ते ते तारियो आहे उहो ई तारींदो ईंदो जो ॿोड़े बि हुनजी मर्ज़ी आहे मां तोॾे न ईंदुसि हुनजे दिलि में को ॿियो हो आख़िर घणा इलाज कयो मूंखे मां जो हुनजी ॿेड़ीअ ते न वेठसि त हुन वरी पंहिंजी ॿेड़ी छॾे ऐं मुंहिंजे तख़्ते ते अची वेठो ऐं मूंखे चए त मूंखे पंहिंजी नफ़्सानी ख़्वाहिश पूरी करणी आहे समुंड में जे मां चयोमांसि ज़ालिम कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ काथे कहिड़ी जाइ ते तूं कहिड़ी ॻाल्हि थो करे कुझु शर्म कर चए त मां तुंहिंजे अल्लाह खे सुञाणिया ई न मूंखे पंहिंजी नफ़्सानी ख़्वाहिश पूरी करणी आहे जे मां चयोमांसि ज़ालिम तरस त सयूं हे मुंहिंजो नंढड़ो ॿार आहे मां हिनखे खीर पीआरियां ही निंड करे पोइ जीअं अल्लाह चाहियो मां थींदो ते हाली मिड़ई अट ॾिनीमांसि पर बि को इंतज़ाम करे हिनखां बचाइण जो आख़िर मां पंहिंजे ॿार नंढड़े खे हिनखे खीरड़ो पीआरण शुरू कयुमि जीअं जो खीर पीआरियां खीर पीआरींदे 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 मुंहिंजे बचड़े खे निंड अची वई ॿार जी आदत थींदी आहे खीर पींदो आहे त हुनखे निंड ईंदी आहे ते मां ईअं चूंडड़ी पातीमांसि मां चयोमांसि बचड़ा तूं निंडा थो करे तुंहिंजी अम्मा जी इज़त जो सुवाल आहे
हिं जो चुड़ी पाती मां त मुझे बार रोण शुरू कियो हुन ज़ालिम खे एडी कावड़ आई यकदम मुखों कार खसे ऐं समुंड में उछलाए छॾे अल्लाह अकबर कबीरा मुखों रड़ियूं निकिरियूं दाऊं निकिरियूं चीखा निकिरियूं पंहिंजे अल्लाह खे सॾमो मुंहिंजा अल्लाह जेकॾहिं बचड़ो वियो आहे त का परवाह नाहे तुझा खजाना भरिया पिया आहिनि वरी तूं औलाद ॾे हाणे महिरबानी करे मुझे इज्जत जो तक़ाबुल कर चईं दिल जे दर्द सां अल्लाह आगे पुकारम वाह जो अल्लाह ने मुझे सब ॿुधो हीअं जो नज़र कयां हिकिड़ी पल्ला निकिती समुंड मां जंहिंजो वॾो वात हणी हुनखे चप ज़ालिम खे काफ़िर खे अंदरि की खयूं वई मां अल्लाह जो ज़िक्र कंदी रब जा शुक्राना पढ़दी तख़्ते ते तरंदी आयसि पे रोआ भी पई वरी खिला भी पई रोआ भी पई खिला भी पई रोआ इन जे करे पई त बचड़ो हलियो जुदाई बचड़े जो दुख से पियो खिला इन जे करे पई त भला बचड़ो वियो त इज्जत त बची इहा शइ मूंखे ख़ुशी ॾे पई जे 3 ॾींहं 3 रातियूं वरी सफ़र घणा ॾींहं घणा रातियूं बस हाणे आख़िरी ॻाल्हि आहे ॿुधो भत भी इंतजार में आ ता भी इंतजार में ता जी पिट भी कत्ल ते गड़ो आ तेजे करे मां हाने ता के जल्दी इंशाअल्लाह ताला मौलवी दुहे जो ऐलान बुधाईंदुसि और 3 ॾींहं 3 रातियूं मां चवे थी मां सफ़र कयमि हीअं जो जॾहिं समुंड जे किनारे ते जा नज़र कयां त हिकिड़ी वॾी ॿेड़ी बीठी आहे उन बेड़ीअ में ॿिया भी माण्हू वेठा आहिनि पर मुंहिंजो शहज़ादो बचड़ो भी हिन हिकु माण्हूअ जे हंज में वेठो मां जे ख़ुशीअ जी इंतिहा न रही मां भॼंदी वियमि मां डुकंदी वियमि वञी बचड़े खे भाकुर पाता वञी बचड़े खे चुमियूं ॾिनियूं सभु बेड़ीअ वारा हैरान थी विया जो माई छा ॻाल्हि आहे के मां सॼो आॻियो ॿुधायो मान सॼी बेड़ीअ वारा रोई वेठा चयां असांजी हाणे सुबुह बेड़ी अचे पई इन भला हिकिड़ीअ जा समुंड मूं पुठाड़ा मथे थिया उन पुठाड़े ते नंढड़ो ॿार ईअं सुवार हो जीअं वॾा सुवारनि ते सुवार हूंदा आहिनि असांजो आदम जो बचड़ो हेॾे काॾे यकदम खणी असां बेड़ीअ में विहारियो तू माई आई आयो आगे बुधायो थी बराबर ताजो अल्लाह भी सचो आ ताजो रसूलुल्लाह भी सचो आ ताजो दीन भी सचो आ ताजो इस्लाम भी सचो आ वारो कर माई जाने कलमो भराए सब जो सब ते कलमो भरे मुसलमान थिया ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह वॾे आवाज़ सां अदा बेड़न के बुडाइण वारो केरु तख्तन के तारण वारो केरु 3 ॾींहं 3 रातियूं पाणीअ में अंदर नंढे ॿार के जिंदा रखण वारो केरु मुंहिंजा अज़ीज़ अल्लाह जी कुदरत जी ॻाल्हियूं आहिनि बाक़ी कूड़ा किस्सा कूड़ियूं ॻाल्हियूं दुआ कयो त अल्लाह ताला तव्हांखे सही समझ नसीब फरमाए कुरान मजीद जी फरमा बरदारी जी तौफीक नसीब फरमाए कुरान जे मुताले जी तौफीक नसीब फरमाए मुखे ॾाढी खुशी थी जो मां हिन शादी वारी घड़ीअ में का घड़ी आयुसि तव्हांखे कुरान शरीफ ॿुधायमि अल्लाह ताला तव्हां असांखे सही माना में कुरान मजीद जे मथां अमल जी तौफीक नसीब फरमाए अल्लाह ताला हिन जलसे के कबूल फरमाए अल्लाह ताला हिन घोट अब्दुल्ला जे सेहत में उम्र में कुंवार में सेहत में अल्लाह बरकतों नसीब फरमाए ता हयात अल्लाह से इनके पाण में प्यार